बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम नाज़रीन। अवां जो पंहिंजो मेज़बान इम्तियाज़ लगारी अवां जी ख़िदमत में हाज़िर आहियां। अॼु अवां सभिनी दोस्तनि खे, मुस्लमान भाइरनि खे, जेके जिते जिते असांजा दोस्त ॿुधनि था, अवां सभिनी खे आवाज़ टीवी जी सथ जे तरफ़ां ॿियों रोज़ो मुबारक हुजे। अॼु जुमतुल मुबारक जो ॾींहुं आहे ऐं पाण अॼु नमाज़ बि पढ़ीसीं ऐं रमज़ान शुरू थींदे ई जुमे जो ॾींहुं पाण खे नसीब जो। रमज़ान जी फ़ज़ीलत प्रोग्राम आहे ऐं उन में पाण मुख़्तलिफ़ टॉपिक्स ते गुफ़्तगू कंदा आहियूं। असां वटि ॾाढा ज़बरदस्त मुफ़्ती साहिबान मौजूदु हूंदा आहिनि। उन्हनि खां पाण रमज़ान शरीफ़ जे हवाले सां रमज़ान शरीफ़ जी फ़ज़ीलत ऐं उन सां लाॻापियल मुख़्तलिफ़ मौज़ूअनि ते पाण डिस्कशन कंदा आहियूं। साॻिरी त आउं अॼु बि अवां जी ख़िदमत में इन ई सिलसिले में हाज़िर आहियां। असां वटि ॾाढा ज़बरदस्त महिमान मौजूदु आहिनि। सभ खां पहिरियों महिमान आउं मसूद अहमद कादरी साहिब खे भलीकार करियां थो। प्रोग्राम साईं भलीकार करियां थो। भलीकार। इन खां पोइ नाज़रीन हिकिड़ो ॿियो असांजो दोस्त ॾाढो सुठो ॻाल्हाईंदड़ माशाल्लाह ग़ुलाम नबी जाफ़री साहिब खे बि आउं पंहिंजे प्रोग्राम में तहे दिलि सां भलीकार करणु चाहियां। साईं भलीकार करियां थो। साईं मसूद साहिब, सभ खां पहिरियां त आउं अवां खां इहो पुछणु चाहींदुसि, रोज़ो पाण रखंदा आहियूं, पर रोज़े जो असल मक़सदु छा आहे, इन जो फ़ाइदो छा आहे, इन जे बारे में आउं चाहींदुसि थोरो गुफ़्तगू करियो प्लीज़। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। सभ खां पहिरीं त अवां जेको अॼु जो मौज़ू रखियो आहे, तमामु बहितरीन मौज़ू रखियो आहे त रोज़े जो मक़सदु छा आहे। अॼु जी सोसाइटी, अॼु जे मुस्लमान रोज़े जे मक़सद खे सिर्फ़ु इहो सम्झो आहे त सुबुह जो सहरी जे वक़्तु उथणो आहे, खाई पी करे पेट भरे करे ऐं बाद में सुम्हणो आहे, वरी इफ़्तार जे वक़्तु उथी करे ऐं असांखे रोज़ो इफ़्तार करणो आहे। असां रोज़े जो हक़ अदा करे छॾियो, जॾहिं त ईअं न आहे। रब तबारक व तआला जल्ल जलालहू व जल्ल शानहू हज़रत नबी अकरम नूर मुजस्सिम शफ़ी उम्मम सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम रोज़े जो असल मक़सद बयान फरमाईंदे फरमायो त रोज़े जो असल मक़सद आहे तक़वा। अल्लाह तबारक व तआला पंहिंजे लारिब किताब क़ुरान मजीद फ़ुरक़ान हमीद में फरमायो, या अय्युहल्लज़ीना आमनू कुतिबा अलैकुमुस्सियाम कमा कुतिबा अलल्लज़ीना मिन क़ब्लिकुम लअल्लकुम तत्तकून। ए ईमान वारो, अवां जे मथां रोज़ा फ़र्ज़ कया विया आहिनि, जीअं अवां खां पहिरनि ते रोज़ा फ़र्ज़ कया विया हा, तां जो अवां तक़वा वारा परहेज़गार बणिजो। क़ुरान करीम जी आयत जे लफ़्ज़नि ॾे तवज्जो फरमाइजो। या अय्युहल्लज़ीना आमनू, ए ईमान वारो। जॾहिं असां कंहिं ख़ासि माण्हू खे, मख़सूस माण्हू खे पाण ॾांहुं मुख़ातिब कंदा आहियूं त पोइ उनखे जॾहिं सॾु कंदा आहियूं, तवज्जो ॾियाराईंदा आहियूं, मुतवज्जो कंदा आहियूं त उनखे उनजो नालो ॾेई करे, ओ फिलाणा। रब तबारक व तआला पंहिंजे लारिब किताब क़ुरान मजीद फ़ुरक़ान हमीद में फरमाए थो, ए ईमान वारो, अव्हां ते रोज़ा फ़र्ज़ कया विया आहिनि, ईमान वारनि ते रोज़ा फ़र्ज़ कया विया आहिनि। ऐं अॻिते रब तबारक व तआला फरमाए थो, अव्हां खां पहिरियनि ते बि रोज़ा फ़र्ज़ हुआ, तां जो अव्हां तक़वा वारा बणिजो, यानी अव्हां जे अंदर परहेज़गारी बणिजे, अव्हां जे अंदर ख़ौफ़ ख़ुदा पैदा थिए, अव्हां जे अंदर अल्लाह जी मोहब्बत पैदा थिए ऐं अव्हां जे दिलनि जे अंदर गुनाहनि खां नफ़रत पैदा थिए। ऐं हज़रत अबू हुरैरा रज़ियल्लाहु तआला अन्हु खां रवायत आहे, नबी पाक साहिबुल उलाग सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम फरमायो त रोज़ो ढाल आहे। जी मिसाल तौर ते कोई जिहाद जो वक़्तु हूंदो आहे, जंग जो वक़्तु हूंदो आहे, त पंहिंजे दिफ़ा जे लाइ, पंहिंजे बचाव जे लाइ असां ढाल जो इस्तेमालु कंदा आहियूं, तांजो जेको असांजो दुश्मन असां ते तीर तरारूं तलवारूं हणी रहियो आहे, उन खां असां पंहिंजो दिफ़ा करे सघूं, बची सघूं, ऐं उहा ढाल ॾींदा आहियूं ऐं उहा ढाल उन तीरनि तलवारुनि खां असांखे बचाईंदी आहे। आका करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त रोज़ो ढाल आहे। छाखां ढाल आहे? रोज़ो ढाल आहे गुनाहनि खां,
यानी जॾहिं कोई माण्हू गुनाह करे थो ऐं उन गुनाह जे सबब उन जो ठिकाणो जहन्नुम आहे, ऐं जॾहिं उहो माण्हू गुनाहनि खां पाण खे बचाए थो त रब तबारक व तआला उन खे जहन्नुम खां छुटकारो अता फरमाए थो। यानी जॾहिं माण्हू रोज़ो रखे थो त पंहिंजो पाण खे गुनाहनि खां परे रखे थो, गुनाहनि खां बचाए रखे थो, ऐं हू गुनाहनि जे वेझो वेंदे बि रुकिजी वञे थो, ऐं उन जे अंदरि जॾहिं हू गुनाहनि खां पाण खे बचाए रखे थो त उन जे अंदरि तक़वा पैदा थिए थी, उन जे अंदरि ख़ौफ़ ख़ुदा पैदा थिए थो। पोइ जंहिंजे दिलि जे अंदरि रब जो ख़ौफ़ पैदा थींदो आहे, ॾिसो न, मिसाल तौर ते पाण वेठा आहियूं या कोई माण्हू अंदरि कमरे में अकेलो वेठो आहे ऐं उन वटि भला भला तरह तरह जा ताम पिया आहिनि, सुठा सुठा मशरूबात पिया आहिनि, ऐं उनजी दिलि चए थी त मां खावां, पर उनखे यकदम ॻाल्हि ज़हन में अचे थी त न मां रोज़े सां आहियां, खाईंदुमि, ॿियो कोई बि दुनिया जो इंसान मूंखे कोन थो ॾिसे, कैमरा जी अखि मूंखे कोन थी ॾिसे, पर मुंहिंजो रब मूंखे ॾिसे थो, जेको समीउम बसीर ॾिसंदड़ ॿुधंदड़ रब आहे, उहो मूंखे ॾिसे थो, ऐं मां रब जी रज़ा लाइ रोज़ो रखियो आहे ऐं पाण खे खाइण पीअण खां रोके रखे थो। अहिड़े तरीक़े सां जॾहिं इंसान, अल्लाह तबारक व तआला फरमायो त जेको बानो मुंहिंजी रज़ा कारण रोज़ो रखे थो ऐं पंहिंजो पाण खे खाइण पीअण खां रोके रखे थो ऐं पंहिंजो पाण खे इंसानी ख़वाहिशात खां रोके रखे थो, गुनाहनि खां रोके रखे थो, उन बाने खे अजुर मां पाण रब ॾींदुसि। यानी एॾो वॾो अजुर आहे। ऐं हज़रत नबी पाक साहिब लोलाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त जेको माण्हू रोज़ो रखे थो ऐं सिर्फ़ हू बुख उञ ते रहे थो, बाक़ी कूड़ खां, धोखे खां, ठगीअ खां, फ़िरेब खां ऐं माण्हुनि जी गिलाउनि गीबतुनि खां या ॿिया जेके गुनाह आहिनि उन्हनि खां पाण खे रोके नथो रखे त नबी पाक साहिब लोलाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त अहिड़े बुख ते उञ ते रहण वारे माण्हूअ जी रब खे ज़रूरत कोन्हे का। रब खे ज़रूरत आहे त तव्हां पंहिंजे अंदर में तक़वा पैदा कयो। त रोज़े जो असल मक़सदु जेको आहे उहा तक़वा आहे। ऐं तक़वा छा आहे? हज़रत अमीरुल मोमिनीन सैयदना उमर फारूक आज़म रज़ी अल्लाह ताला अन्हु कंहिंखां पुछो त तक़वा छा आहे? उन शख़्स हज़रत उमर फारूक खे अर्ज़ कयो त जेकॾहिं तव्हां कंहिं सफ़र ते निकितल हुजो, रस्ते ते निकितल हुजो, उन रस्ते में कंडा विछायल हुजनि, तकलीफ़ ॾींदड़ चीज़ूं हुजनि, त तव्हां छा कंदव? हज़रत उमर फारूक चयो त मां उन खां पाण खे बचाईंदुसि ऐं बचाए करे कंहिं अहिड़े रस्ते खां वेंदुसि जिते कंडा न हुजनि, जिते को रस्तो ख़राब न हुजे। त उन चयो त अहिड़े ई तरीक़े सां जॾहिं इंसान पाण खे गुनाहनि खां बचाए रखे थो त इहा तक़वा आहे। रोज़े जो असल मक़सद भी तक़वा आहे त इंसान जे अंदर में तक़वा पैदा थिए। जॾहिं इंसान जे अंदर में तक़वा पैदा थींदी त रोज़े जो असल मक़सद भी हासिल थी वेंदो। बिल्कुलु सही, ॾाढो सुठो ज़बरदस्त तरीक़े सां तव्हां बयानु कयो। साईं ग़ुलाम नबी साहिब, ऐं अव्हां खां पुछणु चाहींदुसि त पाण तज़किया नफ़्स जे बारे में चाहींदासीं त थोरो सम्झूं बि, ॻाल्हायूं बि। अव्हां छा चवणु चाहींदव? तज़किया नफ़्स आहे छा? औज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम, बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम, नहमदुहु व नुसल्ली अला रसूलिहिल करीम व आलिहिल अतहार सय्यमा बक़ियतल्लाहि, अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मदिन व आलि मुहम्मद व अज्जिल फरजहु। लग़ारी साहब, तव्हां जेको उनवान रखियो आहे उहो बेइंतहा अहिड़ो मौज़ू आहे जंहिं ते गुफ़्तगू जी ज़रूरत आहे ऐं संजीदा मौज़ू, दिक़त तलब मौज़ू ऐं वज़ाहत तलब मौज़ू आहे। तज़किया नफ़्स जो सवाल हर इंसान अॼु जे ज़माने में इहो चाहींदो आहे त आउं पंहिंजे पाण खे क्लियर ऐं साफ़ सुथरो करे हलां। ॾिसो, तज़किया नफ़्स में जेको तव्हां मौज़ू रखियो आहे, उनवान रखियो आहे, उन में ॿ वर्ड आहिनि। इहे अलॻि अलॻि वर्ड आहिनि, जिन्हनि जा रूट वर्ड बि अलॻि आहिनि, जिन्हनि जा मुफ़रदात बि अलॻि आहिनि। हिकिड़ो आहे तज़कियो, ॿियो आहे नफ़्स, ॿई अलॻि अलॻि लफ़्ज़ आहिनि। ऐं इन्हनि जो क़ुरान मजीद में बेइंतहाई कसरत सां ज़िक्र आयो आहे, तज़किया नफ़्स जो, तज़किये जो बि, नफ़्स जो बि। दर हक़ीक़त इंसान खे अॼु जे मुआशिरे में, अॼु जे माहौल में, मुंहिंजे हिसाब सां सभ खां वधीक अगरि तज़किये जी ज़रूरत आहे त अॼु जे ज़माने में आहे। ख़ुदि लफ़्ज़ तज़किया जेको आहे, इन जी माना आहे यानी पाकीज़गी,
पाकीज़गी इख्तियार करणु। ॿियो लफ़्ज़ आहे नफ़्स। ख़ुदि नफ़्स जी जेका क़ुरान जे रूह सां, अहादीस जे रूह सां या रिवायात जे रूह सां ॾिठो वञे तो ख़ुदि जेका नफ़्स जी डेफिनेशन कई वई आहे, वज़ाहत कई वई आहे, या उन जा जेके अक़साम ज़िक्र कया विया आहिनि, तो उलमा इन खे 3 अक़साम में 3 क़िस्मनि में ज़िक्र कयो आहे। पहिरियों क़िस्म आहे नफ़्स अम्मारा। ऐं थोरो सामईन ऐं नाज़रीन जी तवजो चाहींदुसि त इन खे दिक़त सां गोशगुज़ार फरमाइनि। तो पहिरियों क़िस्म आहे नफ़्स अम्मारा। नफ़्स अम्मारा ख़ुदि अमर मां निकितल आहे, यानी उहा नफ़्स, इंसान जो उहो अंदरूनी कैफ़ियत जंहिंखे रूह चओ या नफ़्स चओ, जेका इंसान खे मजबूर कंदी आहे बार बार हिड़ ॾींदी अथसि, तवजो ॾियारींदसि त बुरे कम ॾांहुं, रग़बत ॾियारींदसि त बुरो कमु कर, ही कमु अंजाम ॾे, कंहिंजी गिला कर, कंहिं मोमिन जी आबरू रेज़ी कर। इहा बार उनखे नफ़्स माइल कंदी आहे त ही कमु अंजाम ॾे, ग़लति रस्ते ॾेखारण जे लाइ। ख़ुदि इन कलमे मां तव्हां ॾिसो त अमर, जीअं असां वटि आहे आमरियत। आमरियत जो छा आहे? डेमोक्रेसी जे मुक़ाबले में आमरियत आहे। आमरियत यानी छा? आमरियत यानी हिकिड़े ई फ़र्द जो जेको सो हुकुम हले। जमहूरियत में छा हूंदो आहे? जंहिंखे असां जमहूरियत में यानी इत्तफ़ाक़ राय हूंदी आहे, अवाम जी राय मुंतख़ब थींदी आहे। ख़ुदि आमरियत इन में लफ़्ज़ अमारा यानी हिकु ई शख़्स जेको सो इंडिविजुअल तरीक़े सां मजबूर कंदो आहे त ही मुंहिंजो हुकुम लागू थिए। ईअं नफ़्स अमारा जेका असां इंसान खे मजबूर कंदी आहे त राह रास्त, राह मुस्तक़ीम खां हटी वञण लाइ, हे नफ़्स अमारा आहे। ॿियो क़िस्म आहे नफ़्स जो लवामा। नफ़्स लवामा, लवामा इंसान खे राग़िब कंदी आहे, हिदायत कंदी आहे त सुठनि कमनि जी हिदायत कंदी आहे, भलनि ऐं नेकियुनि जी दावत ॾींदी आहे। त इंसान जी असल मक़सद ऐं ख़िलक़त जो राज़ बि इहो आहे त इंसान भलनि कमनि ॾांहुं, इंसान जी ख़ुदि वजूद में इहा सलाहियत आहे। ऐं तवजो चाहींदुसि त इन वजूद में इंसान जी सलाहियत आहे त इंसान बुरो बि करे सघे थो, भलो बि करे सघे थो। हिकु नफ़्स इंसान जी इंसान खे वठी थी वञे बुराई ॾांहुं, ऐं ॿी नफ़्स इंसान खे हिदायत थी करे त तव्हां नेकी ॾांहुं अचो, भलाई ॾांहुं अचो, सुठनि कमनि ॾांहुं अचो, इंसानियत ॾांहुं अचो, जंहिंखे नफ़्स लवामा चवंदा आहिनि। टियों क़िस्म नफ़्स जो जेको आहे उहो नफ़्स मुतमइना आहे। नफ़्स अमारा, नफ़्स लवामा, नफ़्स मुतमइना, इहे 3 क़िस्म ज़िक्र थियल आहिनि। हाणे जेको इहो ख़ुदि नफ़्स जेका आहे, पहिरियों क़िस्म आहे उहो इंसान खे बुराई ॾांहुं दावत ॾे, ॿियो क़िस्म इंसान खे हिदायत ॾांहुं, ऐं टियों क़िस्म जेको आहे नफ़्स मुतमइना, असुल इहो मेराज आहे। इंसान जेको किरास कंदो आहे नफ़्स मुतमइन, नफ़्स लवामा खां किरास कंदो आहे, उहो नफ़्स मुतमइना, जंहिंजो क़ुरान में बि ज़िक्र आहे। सूरह फजर में आयत ज़िक्र थियल आहे। ख़ुदि सूरह फजर जेका आहे उन में इहा आयत कोड थियल आहे, या अय्युहन नफ़्सुल मुतमइना इरजिई इला रब्बिक राज़ियतन मर्ज़िया। ए नफ़्स मुतमइना जा मालिक, मोॾां हलियो अच। खुद नफ्स खुद, लिहाजा असांखे इन टिन यानी तज़किये नफ्स में जेको शख्स चाहे तो ऐं तज़किये नफ्स कयां तो उन जे लाइ पहिरियों मरहलो इहो आहे त नफ्स लवामा जी इताअत करे। जिन महिल नफ्स लवामा जी इताअत कंदो तो उहो नफ्स मुतमइना ॾांहुं वेंदो। जॾहिं नफ्स मुतमइना ॾांहुं वेंदो तो पोइ मुआशिरे में बुराइयूं न फैलाईंदो, मुआशिरे में ख़राबियूं न ईंदियूं, मुआशिरे में बिगाड़ न ईंदो, मुआशिरे में फसादात न ईंदा। जेके भी फसादात अॼु जे दुनिया में, अॼु जे मुआशिरे में, अॼु जे तहज़ीब में जेके भी फसादात आहिनि उहा इन्हे करे ई आहिनि जो असां पंहिंजे वजूद खे शैतान जी इताअत ॾे वठी था वञूं। हालांकि अल्लाह ताला असांजे वजूद में टई सलाहियतूं रखियूं आहिनि, चाहे तव्हां रास्ते मुस्तक़ीम ॾांहुं वञो, चाहे तव्हां ग़लति रस्ते ॾांहुं वञो, चाहे तव्हां मेराज हासिल करे इंसानियत जो जेको आला मेराज आहे उन ताईं अगरि जुस्तजू करे पहुचणु चाहियो त उहो बि पहुची सघो था। लिहाज़ा इंसान में इहा सलाहियत आहे त इंसान पंहिंजे पाण खे उन रस्ते ॾांहुं वठी वञे जेको हिदायत जो रस्तो आहे। अंबिया अलैहिस्सलाम नफ्स मुतमइना जा मालिक हुया, औलिया नफ्स मुतमइना जा मालिक आहिनि, आइमा मासूमीन अलैहिस्सलाम जेके असांजा इमाम आहिनि उहे नफ्स मुतमइना जा मालिक आहिनि। पोइ नफ्स मुतमइना जॾहिं इंसान खे हासिल थी वञे त पोइ रिज़ाए इलाही उन्हनि खे हासिल थी। वाह वाह, ज़बरदस्त, ॾाढो सुठो। अच्छा साईं, पाण तज़किये नफ़्स ते ॻाल्हि ॿोल कईसीं, पर नफ़्स जी पाकीज़गीअ जो अमली मुज़ाहिरो कीअं करे सघिजे थो? हिन वक़्त में अवी ॾिसो था, अव्हां खे छा महसूस थिए तो माण्हू तज़किये नफ़्स ॾांहुं राग़िब आहिनि या न? तमामु बहितरीन सवाल जेको तव्हां फरमायो त तज़किये नफ़्स जो जेको अमली मुज़ाहिरो आहे उहो असांखे किथे नज़र थो अचे। ॾिसो, हिकु हूंदो आहे, असां वटि हिकिड़ो फार्मूलो आहे
उन फार्मूले खे हर को ज़िक्र कंदो आहे, लेकिन उन प्रैक्टिकली अमली लाइफ जेका हूंदी आहे, अमली ज़िंदगी जेका हूंदी आहे, उहो असल आमिल ऐं मोमिन जो अमल ई मोमिन सडराई उन सूरत में थो जॾहिं अमली ज़िंदगी में अचे। ऐं ख़ुदि इहा जेका आयत तिलावत कई, या अय्यतुहन नफ्सुल मुतमइन्ना इरजिई इला रब्बिके राज़ियतन मर्ज़िया, तो ख़ुदा फरमाए तो ए नफ्स मुतमइन्ना जा मालिक पंहिंजे रब ॾांहुं वापसि अची वञ। त ॾिसो रुजू जेको इंसान जो जेको रुजू आहे, इंसान जी जेका वापसी आहे, चाहे इंसान चाहे या न चाहे, वापसी आहे हतमन। जेको मौत जो इक़रार करे, मौत खे पसंदि करे, उनखे बि वञिणो आहे, जेको पसंदि न करे उनखे बि वञिणो आहे। ॿिन्ही सूरतनि में असांखे मौत ॾांहुं वञिणो आहे। या अय्यतुहन नफ्सुल मुतमइन्ना इरजिई इला रब्बिके राज़ियतन मर्ज़िया। लेकिन कमाल ऐं मेराज उन सूरत में आहे जॾहिं अल्लाह बंदे खे पाण सॾु करे त ए नफ्स मुतमइन्ना जा मालिक हेॾे हलियो अचे, मूं वटि हलियो अचे। ऐं इहा इमाम हुसैन अलैहिस्सलाम जॾहिं करबला जो मैदान थो थिए, ॾिसो करबला हिकिड़ो इनकलाबी मैदान आहे जेको इंसानियत लाइ मकतब गाह आहे, इंसान खे सम्झाए थो त दीन छा आहे, इस्लाम छा आहे, इंसानियत छा आहे। इमाम हुसैन अलैहिस्सलाम ॿिन्ही तरफ़ करबला में ॿई तरफ़ दावेदार हुया, इस्लाम जा दावेदार हुया। होॾां बि हाजी नमाज़ी हुया, हिन पासे बि इहे हुया। लेकिन हिकु पासे नफ्स अमारा जी इताअत हुई, ॿिए पासे नफ्स मुतमइन्ना वारा हुया। इमाम हुसैन अलैहिस्सलाम नफ्स यानी खुद करबला जो तव्हां सवाल कयो त इन जो अमली मुज़ाहिरो नफ्स मुतमइन्ना जो या तज़किये नफ्स जो जेको अमली मुज़ाहिरो आहे उहो किथे नज़र थो अचे? करबला में नज़र थो अचे। कीअं करबला में नज़र थो अचे? ॾिसो करबला जी तव्हां अगरि तारीख़ खे तव्हां ॾिसो, उन जे शुहदा खे ॾिसो या उन जे मुजाहिदीन खे ॾिसो त ख़बर आहे सुभाणे मौत आहे, मरण जो मैदान आहे, कत्लगाह आहे। लेकिन अगर इमाम हुसैन अलैहिस्सलाम जा जेके आख़िरी आशूरा जा खुतबा आहिनि उन्हनि खे अगर तव्हां नज़र कंदो, उनखे जी अगर वज़ाहत करण घुर्जे त उनखे अगर तव्हां ॾिसंदो त उन में ख़ुदि इमाम हुसैन अलैहिस्सलाम फरमाइनि था त जॾहिं अल्लाह जी राह में वञिणो आहे, जॾहिं अल्लाह वटि वञिणो आहे त पोइ मौत असां ते अचे या असां मौत ते अचूं। इहो तज़किये नफ्स जो मज़हर कामिल आहे, नफ्स मुतमइन्ना जो मज़हर कामिल आहे। दर हकीकत इमाम हुसैन अलैहिस्सलाम इन आयत सूरह फजर जी इन आयत जी अमली तफसीर आहिनि। नफ्स मुतमइन्ना जा मालिक आहिनि। या अय्यतुहन नफ्सुल मुतमइन्ना इरजिई इला रब्बिके राज़ियतन मर्ज़िया, सॾु पियो करे त ए नफ्स मुतमइन्ना जा मालिक, हाणे तूं पंहिंजे परवरदिगार ॾांहुं मोटी अच। हाणे तूं राज़ियतन मर्ज़िया, तूं अल्लाह सां राज़ी थी, अल्लाह तो सां राज़ी आहे। इहो कमाल जो मेराज आहे, इंसान जे लाइ मेराज आहे त अल्लाह खां हमेशह इंसान पूरी जिदोजहद इंसान जी इन लाइ आहे त अल्लाह राज़ी थी वञे। लेकिन हिन आयत जे मिसदाक में बिलाखिर जेको मिसदाक आहे, जेके अल्लाह चवे थो तूं राज़ियतन मर्ज़िया, तूं असां खां राज़ी थी वञे, असां तोखां राज़ी आहियूं। वाह वाह। इन जो को ज़ाहिरन को इन जो मिसदाक हूंदो, इन जो अमली को मुज़ाहिरो हूंदो, को त आहे जेको इन जो मिसदाक कामिल आहे। मुफ़स्सिरीन फरमाइनि था इन जो मिसदाक कामिल इमाम हुसैन अलैहिस्सलाम जी ज़ात आहे, जंहिं इंसानियत लाइ, जंहिं इस्लाम खे बचाइण लाइ, जंहिं आइन खुदा खे बचाइण लाइ, जंहिं क़ुरान खे बचाइण लाइ मैदान करबला में सिर्फ़ पंहिंजी शहादत क़बूल कान्हे कई, पंहिंजे बच्चनि खे बि क़ुर्बान करे इस्लाम खे बचायो। जंहिं करे अल्लाह जी आवाज़ अथई, या अय्यतुहन नफ्सुल मुतमइन्ना इरजिई इला रब्बिके राज़ियतन मर्ज़िया, तूं अल्लाह सां राज़ी थी, अल्लाह तो सां राज़ी। वाह वाह वाह, ॾाढो ख़ूबसूरत जवाब साईं। अच्छा मुफ्ती साहिब, आउं अव्हां अचणु चाहींदुसि, रमज़ान शरीफ़ जे महीने में ख़ासि तौर ते पाण कीअं गुनाहनि खां बची सघूं था? ऐं जेतोणीकि पाण ॿुधंदा आहियूं रमज़ान शरीफ़ जे महीने में शैतान खे बि ॿधियो वेंदो आहे 30 ॾींहंनि जे लाइ, पर उन जे बावजूद बि असां इन शइ खां कासिर रहंदा आहियूं त गुनाहनि खां बचूं ऐं नेकियुनि जी तरफ़ अचूं। इन बाबति तव्हांजो छा चवणु हूंदो? तमामु अहम ऐं वॾो सुवालु आहे त रमज़ानुल मुबारक जो मुक़द्दस ऐं मुबारक महीनो जेको आहे नेकियूं करण जे लाइ, जेको ख़ालिस रब्बुल आलमीन जल्ल जलालहू जो महीनो आहे, ऐं पंहिंजो बानो पाण खे रब जे हवाले कंदो आहे ऐं शयातीन खे जकड़ियो वेंदो आहे। हज़रत हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त जीअं रमज़ानुल मुबारक जो चंड नज़र ईंदो आहे
त आसमान जा दरवाज़ा खोलिया वेंदा आहिनि, जहन्नम जा दरवाज़ा बंदि कया वेंदा आहिनि, जन्नत जा दरवाज़ा खोलिया वेंदा आहिनि सुभान अल्लाह। ऐं शयातीन खे जकड़ियो वेंदो आहे। पर बावजूद उन जे बि असांजी मौजूदा सोसाइटी में, मुआशिरे में माण्हू पाण खे गुनाह खां नथो रोके ऐं हू रमज़ानुल मुबारक जहिड़े मुक़द्दस ऐं मुबारक महीने में बि यानी ॿिया गुनाह त परे जी ॻाल्हि ते खून रेज़ी जहिड़ो जेको हिकु वॾो गुनाह आहे उन खां बि पाण खे नथो रोके ऐं गिलाउनि गीबतुनि खां बि पाण खे नथो रोके। उन जी असल वजह छा आहे? जॾहिं त आम ॾिहाड़नि में चयो वेंदो आहे त यार ही जेको मूंखां गुनाह जो कमु थी पियो, इहो गुनाह जो कमु मूंखां शैतान करायो। यानी आम ॾिहाड़नि में असां इल्ज़ाम त शैतान खे लॻाईंदा आहियूं न, पर जॾहिं रमज़ानुल मुबारक में फरमायो वियो त शैतान खे जकड़ियो वियो आहे ऐं इहा हक़ीक़त बि आहे त काफ़ी हद ताईं शैतान जूं शरारतूं कमज़ोर थी वेंदियूं आहिनि ऐं इंसान काफ़ी हद ताईं कामयाब बि वेंदो आहे। पर बावजूद उन जे बि उन खां गुनाह जो कमु छो थो थिए? उन जी असल वजह आहे अल्लाह तबारक व तआला पंहिंजे लारिब किताब क़ुरान मजीद फ़ुरक़ान हमीद में फरमायो, इन्न नफ्स लअमारतुन बिस्सूइ इल्ला मा रहम रब्बी। बेशक नफ्स त बुराई जो वॾो हुकुम ॾींदड़ आहे। यानी इन आयत मां इहा ॻाल्हि वाज़े ऐं साबित थिए थी त शैतान इंसान खां गुनाह जो कमु कराईंदो आहे, पर रब फरमायो इन्न नफ्स लअमारतुन बिस्सूइ इल्ला मा रहम रब्बी। बेशक नफ्स त बुराई जो वॾो हुकुम ॾींदड़ आहे। यानी शैतान त रमज़ान में क़ैद कयो वेंदो आहे, शैतान त रमज़ान में जकड़ियो वेंदो आहे, पर इंसान जो जेको अंदर जो नफ्स आहे, जंहिंखे नफ्स अमारा चयो वियो आहे, उहो नफ्स आज़ाद आहे ऐं जॾहिं उन नफ्स ते मुकम्मल कंट्रोल न कयो वेंदो, मुकम्मल नफ्स खे पाबंद न बणायो वेंदो, तेसिताईं उहो नफ्स असांखे गुनाहनि ते उभारी रहंदो। उहो जेकी पूरे साल जूं आदतूं आहिनि, जेके सोहबतूं आहिनि, उन्हनि जो असर नफ्स ते रहे थो। पोइ जॾहिं नफ्स ते इहा चीज़ रहे थी तो नफ्स गुनाह ॾांहुं धिके थो। इन जी गवाही, इन जो हुकुम रब तो क़ुरान में फरमाए त बेशक नफ्स गुनाह जो, बुराई जो हुकुम ॾींदड़ आहे। ऐं ॿी आयत में रब तबारक व तआला फरमायो, क़द अफ़लह मन ज़क्काहा व क़द ख़ाब मन दस्साहा। बेशक जंहिं नफ्स खे पाक कयो उहो कामयाब आहे। यानी मुंहिंजी पहिरीं अर्ज़ कयो त रमज़ान जो मक़सद, रोज़े जो मक़सद बि इहो आहे तक़वा हासिल करणु। रब क़ुरान में फरमायो क़द अफ़लह मन ज़क्काहा व क़द ख़ाब मन दस्साहा। जंहिं नफ्स ते कंट्रोल कयो उहो कामयाब वियो, जंहिं नफ्स खे पाक कयो उहो कामयाब वियो। असांखे हाणे रमज़ानुल मुबारक जो जेको अज़ीम निअमतुनि वारो, रहमतुनि वारो मुबारक महीनो मिलियो आहे, इन ई में पंहिंजे नफ्स ते कंट्रोल करणु आहे। ऐं हज़रत इमाम ग़ज़ाली रहमहुल्लाह ताला अलैह पंहिंजे किताब अहयाउल उलूम में लिखनि था त इंसान जो सभ खां वॾो दुश्मन संदसि नफ्स आहे। शैतान त ॿाहिरां खां बुराईअ जा विसविसा पैदा कंदो आहे ऐं जेको अंदर जो नफ्स आहे, उहो अंदर जो नफ्स इंसान खे अंदरां बुराई ॾांहुं धिकंदो आहे। इमाम ग़ज़ाली पंहिंजी किताब में लिखनि था। ऐं हज़रत पीराने पीर सैयदना अब्दुल क़ादिर जीलानी रज़ी अल्लाह ताला अन्हु लिखनि था त तूं पंहिंजे नफ्स सां जिहाद कर, पंहिंजे नफ्स सां विढ़, ऐं जेसिताईं तूं पंहिंजे नफ्स ते कंट्रोल नथो करीं, जेसिताईं तूं नफ्स ते कामयाब नथो थी, तेसिताईं तूं शैतान खां बि बची नथो सघीं। अगरि तूं गुनाहनि खां बचणु चाहीं थो, अगरि तूं बेहयाई बुराइनि खां बचणु चाहीं थो, अगरि तूं अल्लाह जी नाफ़रमानी खां बचणु चाहीं थो, त हज़रत पीराने पीर गौसल आज़म दस्तगीर फरमाइनि था त तूं पंहिंजे नफ्स सां जिहाद कर, पंहिंजे नफ्स सां विढ़। जॾहिं तुंहिंजो नफ्स कंट्रोल में अची वेंदो ऐं रब तबारक व तआला जो फर्मा बरदार थी वेंदो त पोइ शैतान खे बि ज़रूरत न आहे जो अची तोखे बुराई जे तरफ़ धिके। तो असल
जेको अव्हां जो सुवाल आहे त शैतान बि रमज़ान में जकड़िया वञनि था, बावजूद बि उन जे असां गुनाह छो था कयूं? इंसान छो थो गुनाह करे, मुस्लमान छो थो गुनाह करे? उन जी वजह इहा आहे त असांजो नफ़्स असांजो वॾो दुश्मन आहे, जंहिंखे नफ़्स अमारा चऊं था। उन ते मुकमल कंट्रोल तॾहिं थींदो जॾहिं असां रब तबारक व तआला जे हुकुम ते अमल कंदासीं त ए ईमान वारो, अव्हां ते रोज़ा इन जे करे फ़र्ज़ कया विया त तव्हां पंहिंजो तक़वा वारा परहेज़गार बणिजो। तव्हां पाण खे जीअं खाइण पीअण खां रोके रखो था, ईअं पाण खे बदनिगाही खां, बुराई खां, बेहयाई खां रोके रखो। बिल्कुलु ठीकु। अच्छा मसूद साहिब, असीं नफ़्स ते कंट्रोल कीअं करे सघूं था, इन ते त पाण ॻाल्हि बिल्कुलु कईसीं, पर हिकिड़ी इहा ॻाल्हि त रमज़ान शरीफ़ जे महीने में पाण खाइण पीअण जी बि परहेज़ कंदा आहियूं ऐं पाण चाहींदा आहियूं त नंढा वॾा गुनाह उन्हनि खां बि पासीरो रहिजे, पर इलाही सारा माण्हू सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु रमज़ान शरीफ़ में ई इन सभिनी शयुनि जो एहतमाम बि कंदा आहिनि, परहेज़ बि कंदा आहिनि ऐं पंहिंजनि ॿारनि खे बि तलक़ीन कंदा आहिनि। रमज़ान शरीफ़ खां पोइ वारी साॻियो ई वहिंवार रहंदो आहे उन्हनि जो। इहा प्रैक्टिस कीअं कजे त रमज़ान खां पोइ बि साॻियाई असांजी इहा सोच ऐं अल्लाह ताला जो डपु असांजी दिलि में वेठल हुजे ऐं असां नेकियुनि जी तरफ़ वधूं बजाए गुनाहनि जे? तमामु अहम सुवाल आहे। ॾिसो न, रमज़ान बि इन ई मक़सद जे लाइ मिलियो आहे। तव्हांजो जेको पूरो साल गुनाहनि मां गुज़री वियो, हाणे अव्हां जेके अमल रमज़ानुल मुबारक में कंदव, उन्हनि अमलनि जे सदके रब अव्हां जा पोयां गुनाह माफ़ कंदो। ऐं अॻियों जेको तव्हांजो साल अचे थो, तव्हां पाण खे पाबंद बणायो। जेकॾहिं निमाज़ जा पाबंद न आहियो, रमज़ान में 5 वक़्त निमाज़ पाबंदी सां पढ़ो था, त इहा अव्हां पाण में हमेशह जे लाइ पाबंदी रखो, सिर्फ़ु रमज़ान ताईं न। ऐं अक्सर मसाजिद में असां ॾिसंदा आहियूं, पूरो महीनो त परे जी ॻाल्हि आहे, हाणे जीअं शुरूआती ॾींहं हलनि पिया, यानी पहिरीं रमज़ान खां 6-7 रमज़ान ताईं मसाजिद भरियूं पियूं आहिनि ऐं माशाअल्लाह मस्जिदुनि में वज़ू ख़ाननि ताईं जमायत बीहे थी तरावी में। ऐं जुमे नमाज़ में, अॼु जुमे नमाज़ पढ़ीसीं त जुमे नमाज़ में छतूं बि भरिजी वियूं। पर जॾहिं इहे 8-10 रमज़ान खां बाद में मस्जिद मां आहिस्ते आहिस्ते माण्हू घटिबा वेंदा, पोइ उहे माण्हू बचंदा जेके वञी करे या त रोज़ाना जे बुनियाद ते आम ॾिहाड़नि में बि चंद जमायती जेके मसाजिद में ईंदा आहिनि उहे, या वरी पंहिंजो जेकी मख़सूस आहिनि उहे। पोइ माण्हू वरी 10 रमज़ान 8 खां बाद में उहो ई साॻियो शुगलनि में लॻी थो वञे, बाज़ारुनि में ईद जी ख़रीदारुनि में लॻी थो वञे। हक़ीक़त इहा आहे त हीउ रमज़ान जेको आहे, इहो रमज़ान रब जो तरफ़ां वॾो इनाम आहे। इन में इंसान जीअं पंहिंजो पाण खे रब्बुल आलमीन जल जलालहू जे हवाले करे छॾे थो, हर गुनाह खां पाण खे बचाइण जी कोशिश करे थो ऐं रब जे हुकुम ते अमल करण जी कोशिश करे थो, ऐं इहा आदत पाण में विझे ऐं रमज़ान खां बाद में बि मुकम्मल तौर ते कोशिश कंदो रहे 5 वक़्त नमाज़ जी पाबंदी ऐं नफ़िली रोज़ा, जीअं शवाल जा असां शरोज़ा आहिनि या ॿिया नफ़िली रोज़ा रखंदो रहे ऐं पंहिंजो पाण खे गुनाह खां बचाईंदो रहे, त उन बाने खे रब जो कुर्ब हासिल थींदो, रब जी उन खे कुर्बत हासिल थींदी, उहो बानो रब जे वेझो थींदो, त रब जे जॾहिं उहो वेझो थियो त उनजी दुनिया आख़िरत रोशन। वाह 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 वाह। गुलाम नबी जाफ़री साहिब, आउं चाहींदुसि त रमज़ान शरीफ़ जे हवाले सां पाण पंहिंजो तमामु घणो ख़्यालु रखंदा आहियूं, पर इन खां अलावा पाण पाड़ेसीरनि जो कीअं ख़्यालु रखी सघूं था, पंहिंजनि भाइरनि मिटनि माइटनि जो ख़्यालु कीअं रखी सघूं था, पाण ख़ुशियुनि जी तलाश में हूंदा आहियूं, रमज़ान शरीफ़ में ॿियनि खे कीअं ख़ुशियूं ॾेई सघूं था, छा चवणु चाहियो? ॾिसो, ख़ुदि जेको तव्हांजो सवाल आहे ख़ुदि सखावत सां मरबूत आहे। त सखावत जो को महीनो कोन्हे को, सखावत जो को टाइम मखसूस कोन्हे को, लेकिन बिलाखिर माह रमज़ानुल मुबारक जी फज़ीलतूं तमामु शुहूर खां, तमामु महीननि खां वधीक आहिनि। हिन महीने जी फज़ीलत लाइ मुख़्तलिफ़ क़ुरान जी आयात आहिनि, रिवायात आहिनि, उहे इंसान खे बिलाखिर हिन महीने जी फज़ीलत ॾांहुं इंसान खे माइल थियूं कनि, इंसान खे मुतवजह थियूं कनि हिन महीने ॾांहुं, जंहिंजी अज़मत, जंहिंजी फज़ीलत, जंहिंजी अहमियत इंसान जी क़ल्ब में, इंसान जे वजूद में रोशन थी थिए। हाणे जॾहिं इन इंसान जी क़ल्ब में हिन माह मुबारक जी अज़मत रोशन थी थिए, त उन्हनि सां गॾोगॾु
हिकु तबिको उहो आहे जेको महरूम तबिको आहे असां वटि, ऐं हिकु ॿियो तबिको उहो आहे जेको साहिब सिरवत साहिब हैसियत तबिको आहे। ऐं ईसार जो मज़हर, ईसार जी जो टाइम सभ खां बहितरीन टाइम ही आहे जंहिंमें तव्हां इफ़्तारी करायो। ऐं इफ़्तारी जे लाइ फज़ीलतूं बे इंतहा आहिनि। त अगरि को हिकु मोमिन खे तव्हां रोज़ो इफ़्तार करायो त इन जी तमामु बे इंतहा अजरो सवाब आहे अल्लाह वटि, इन जो बे इंतहा अजरो सवाब आहे। यानी गोया के जेको शख्स पूरो ॾींहुं अज़ान फजर खां वठी अल्लाह जे ख़ातिर बुख ऐं प्यास में रहियो आहे, अगरि को उन जो बंदो अची उन मोमिन बंदे खे अची उन जी ख़िदमत में को ताम पेश करे त यानी अल्लाह जे मेज़बान में, अल्लाह जी मेज़बानी में उहो मोमिन बंदो शरीक आहे। वाह वाह वाह। ताकि उहो उनखे ईसार करे पंहिंजे माल में जेको अल्लाह ताला, छो जो जेके बि नेमत अता थियल आहिनि अल्लाह जे तरफ़ों, उहे अल्लाह जे तरफ़ों अता थियल आहिनि नेमतूं। ऐं ख़ुदि इन जो मज़हर अहल बैत मज़हर कामिल आहिनि। युतइमून तआम अला हुब्बिही मिस्कीनन व यतीमन व असीरा, जेके अल्लाह जी मोहब्बत में यतीम, असीर ऐं फ़क़ीर खे ताम था ॾियनि अल्लाह जी मोहब्बत में। लिहाज़ा सीरत अहल बैत ऐं सुन्नत पैगंबर आज़म सल्लल्लाहु अलैहि वसल्लम असां वटि मिसाली आहे। तो उन्हनि जी ईसार ॾिसो, तव्हां उन्हनि जी कुर्बानियूं ॾिसो तो खुद मौलाए कायनात अली इब्न अबी तालिब अलैहिस्सलाम जी सवाने हयात में मिले थो त जॾहिं मौला जी शहादत थी, ज़रबत लगी उन्हीं जी शब जॾहिं मौला खे ज़रबत लगी, हालत सजदा में, हालत नमाज में ज़रबत लगी, जेॾीमहिल मौला जी शहादत थी आहे तो कूफे जा ॿार पुछनि था त जेको शख्स असांखे यतीम, फुकरा, मसाकीन ऐं बेसहारा माण्हू पुछनि था त जेको असां वटि ईंदो हुयो उहो काॾे वियो, ॾियण वारो काॾे वियो? ॿुधायो वियो त उन्हें अली इब्न अबी तालिब अलैहिस्सलाम जी शहादत थी वई आहे। हालांकि मौजूदा ख़लीफ़ा वक़्त आहिनि, मसनद खिलाफत ते वेठल आहिनि, लेकिन यतीम ज़हन में आहे, असीर ज़हन में आहे, ग़रीब ज़हन में आहे। इहा सीरत असांखे ॿुधाए थी त अॼु जे मुआशरे खे बि अगरि को चाहे थो त इंसानियत जी ख़िदमत करे, यानी हुकूकुल्लाह सां गॾोगॾु हुकूकुल इबाद अदा करण जो बेहतरीन अमली मुज़ाहिरो माह रमज़ान में आहे। तव्हां पंहिंजे माल में ईसार कयो, तव्हां पंहिंजे माल खे कुर्बान कयो, तव्हां रोज़ा अफ़्तार जा प्रोग्राम रखो। दुनिया ख़र्च करे थी छॾे असांजे मुआशरे में, ख़ुसूसन बिलख़ुसूसन सिंध जे माण्हुनि वटि तव्हां ॾिसो हिकिड़ी शादी ते किरोड़े रुपया ख़र्च था करे सघनि। उन हिकिड़ी शादी जो प्रोग्राम 3 ॾींहं 4 ॾींहं हले पियो, लेकिन असां वटि फलाही जेके कम आहिनि उन्हनि जो जज़्बो जेको आहे ख़ुसूसन इंटीरियर में घटि आहे। उहो इन जो सबबु इहो आहे त असांखे ईसार पंहिंजे गुरबा मसाकीन लाइ ख़िदमत लाइ दरवाज़ा खोलण घुरिजे। बिल्कुलु ठीकु। साईं गुलाम नबी साहिब ॾाढे ज़बरदस्त तरीक़े सां तव्हां हिनखे एक्सप्लेन कयो। तव्हांजी वॾी महिरबानी, तव्हां पंहिंजे क़ीमती वक़्त मां कुझु पल ॾिना। ऐं साईं अव्हांजी वॾी महिरबानी, तव्हां पंहिंजे क़ीमती वक़्त मां कुझु पल ॾिना। नाज़रीन, आउं सम्झां थो त अॼु जो प्रोग्राम अव्हांखे ज़रूरु पसंदि आयो हूंदो। रोज़े जो मक़सदु ऐं तज़किया नफ़्स ते का पाण ॻाल्हि ॿोल कईसीं। इनशाअल्लाह वरी ॿिए ॾींहं ते ज़रूरु मुलाक़ात थींदी अव्हां सां, साॻी टाइम ते, साॻी मंच ते, साॻी महिमाननि सां गॾु, लेकिन नवं टॉपिक सां गॾु। इन सां गॾु पंहिंजे मेज़बान इम्तियाज़ लगारी खे ॾींदा इजाज़त। अल्लाह ने के पास।